अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं तहलका भिरिया खां अलीज़मा कलोड़े जी ज़ाल ॿ ॿार खणी वई आहे, वापसि ॾिना वञनि। ॻोठाणो भिरिया सिटी कोर्ट पहुची वियो। भिरिया सिटीअ भरिसां ॻोठ नबन शाह जे रहिवासी नौजवान असलम शाह भिरिया सिटी कोर्ट पहुची दाहींदे चयो त मुंहिंजी शादी 6 साल अॻु सीमा शाह वलद रोशन शाह सां थी, उन मां 2 ॿार आहिनि। मुंहिंजी ज़ाल सीमा शाह मूंखां तलाक वठणु चाहे पई, न ॾियण ते मूंखां कावड़जी सावरनि जे घर हली वई आहे ऐं ॿारड़ा बि साण वठी वई आहे। 2 सालनि खां वठी मूंखे मुंहिंजी ज़ाल ऐं सोहरो ॿारनि सां मिलणु नथा ॾियनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे सोहरो रोशन शाह उर्फ़ हसन शाह जुआरी आहे ऐं मालूम थियो आहे त मुंहिंजे पुट पुनल शाह जुआ में हाराए जुआरी जुड़ियल माछीअ खे ॾेई छॾियो आहे। हिन ॿुधायो त मुंहिंजी ज़ाल ऐं सोहरो मूंखे मोतमार जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मूंखे मुंहिंजा 2 ॿार वापसि ॾियारे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।